मटियारी में खबर है अवां सां शेयर कयूं पिया। अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी ज़िले जे पाकिस्तान पीपल्स पार्टी MNA सरवरी जमायत जे रुहानी पेशवा मखदूम जमील ज़मां जो संदस कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जे राशगाह अडेरो लाल ते प्रेस कॉन्फ्रेंस PP जो MNA मखदूम जमील ज़मां जो कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जे राशगाह अडेरो लाल विलेज ते प्रेस कॉन्फ्रेंस थी। उन मौके ते सैयद मुमताज़ अली शाह ॿियनि तरफ़ा मखदूम जमील ज़मां खे अजरक ऐं लूंगनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त मखदूम जमील ज़मां सहाफ़ियुनि जे सवालनि जे जवाब ॾींदे चयो त सिंध में PP जी हुकूमत हूंदे बि मटियारी ज़िलो केतिरनि मसइलनि जे भर चढ़ियल आहे। वफ़ाक़ असांजी का बि नथो ॿुधे। मटियारी तालुके जे चइनि यूनियन काउंसिलनि में अञा ताईं बि पाणी निकाल न थियण जे सवाल जे जवाब में मखदूम जमील ज़मां चयो त असांजी कोशिशि आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मटियारी ज़िले अचे ऐं हितां जी सूरत हाल ॾिसे असांखे वफ़ाक़ तरफ़ां मदद करे। मखदूम जमील ज़मां चयो त बल्दियाती चूंडूं 15 जनवरी ते थियणु घुरिजनि, जीअं त बल्दियाती चूंडुनि में बिना मुक़ाबले चूंडियल उम्मीदवारनि खे मुबारकूं ॾींदे चयो त अञा बि मटियारी ज़िले में PP जा बीठल उम्मीदवार ई कामयाबी माणींदा। इंशाअल्लाह वफ़ाक़ खां मदद वठी ज़िले मटियारीअ में केतिरा ई तरक़ियाती कम कराईंदासूं।